नवगोठ में IBA टेस्ट में 43 मार्क खयल उम्मीदवार मुसलसल साल खां सरापा एतजाज बणियल आहिनि। अॼु सईदी मुसाणी प्रेस क्लब खां वठी दरगाह मखदूम सईदी मुसाणी ताईं पहुची सिंध में उस्तादनि जी भर्तियुनि में बिटी पॉलिसी ख़िलाफ़ रैली कढी एतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़बर मूजिब सिंध में IBA टेस्ट में 33 खां 39 मार्क खयल उम्मीदवारनि आसिफ अली, खोसो अली, सखार रब्बानी, सैयद अफजल शाह, आफ्ताब सामटियो, इशफाक चांडियो, जब्बार लाखेर, शबीर सोडर, अब्दुल वहाब लाखेर, शीराज मंगी, बशीर अहमद लाखेर, बासित लाखेर, इमरान खोखर, आसिफ लाखेर, सदाम लाखेर, अदील नारेजो जी अॻवाणी में रैली कढी एतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाणनि जो चवणु हो त सिंध जे वज़ीर तालीम सैयद सरदार शाह उस्तादनि जी भर्तियुनि में पंहिंजी नवाज़ी करे 32 मार्कुनि वारनि उम्मीदवारनि खे उस्ताद भर्ती कयो आहे। दादू ज़िले में ॿाहिरियनि मुल्क वेठल उम्मीदवारनि खे बि ऑर्डर जारी कया विया आहिनि। 33 मार्क्स असांजो कानूनी हक़ आहे। जॾहिं त आइन में सभिनी शहरनि जा हक़ बराबरि आहिनि। असांजो मुतालबो आहे त बिरादरी जे बराबरी जे बुनियाद ते IBA टेस्ट में 33 खां 39 उम्मीदवारनि खे पास करे बंदि पयल स्कूल खोले भर्ती कया वञनि, न त सिंध में एतजाजी तहरीक हलाईंदासीं। यूनियन काउंसिल नवगोठ खे गार्ड एरिया मां कटे सॉफ्ट एरिया में रखियो वियो आहे, जीअं त नवगोठ UC फ्लडिंग कचो एरिया आहे। इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।